कोरोना वायरस जे ॿिए लहर में तेज़ी अचण खां पोइ सॼे मुल्क में तइलीमी इदारनि खे हिकु भेरो ॿीहर बंदि करण जो फ़ैसिलो। तइलीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए 26 नवंबर खां 11 जनवरी ताईं समूरा स्कूल बंदि करण जो ऐलान करे छॾियो आहे। तइलीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त समूरनि सूबनि जे गॾियल मुशावरत खां पोइ 26 नवंबर खां 24 डिसंबर ताईं समूरा स्कूल ॿीहर बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। जनत 5 डिसंबर खां 11 जनवरी ताईं सर्दी जे मोकलनि जो पिणु ऐलान कयो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद वधीक चयो त स्कूलनि खे बंदि करण जो फ़ैसिलो चइनी सूबनि जे गॾियल सलाह मशवरे बैदि कयो वियो। संदसि चवण हो त स्कूल बंदि रहण दौरान समूरा शागिर्द घर वेठे ऑनलाइन पंहिंजी पढ़ाई जारी रखंदा। वफ़ाक़ी तइलीम वारे वज़ीर प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त डिसंबर में थींदड़ इम्तिहान हाणे जनवरी में वरिता वेंदा। संदसि चवण हो त सॼे मुल्क में कोरोना वायरस जे ॿिए लहर में तेज़ी अचण बैदि स्कूलनि खे बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ॿिए पासे स्कूलनि खे बंदि करण वारे हुकूमती फ़ैसिले खे निजी स्कूलनि तोड़े ॿारनि जे वालिदेन रद्द करे छॾियो आहे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, इस्लामाबाद।